ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾियो। ओम शांति। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांति स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। सर्व शक्ति स्वरूप आहियां। मुंहिंजो शरीर हिकदमि निरोगी आहे। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि जीवन में असांखे सदा यादि रखिणो आहे कि मूंखे परिवर्तन थियणो। कंहिंखे कोई परिवर्तन थिए न थिए, लेकिन असांखे सदा यादि रखिणो आहे कि मूंखे परिवर्तन थियणो आहे न। ख़ुदि खे असां परिवर्तन कंदासीं न त असांखे ॾिसी ॿिया बि परिवर्तन थी। भई अगरि ॾिसो, कोई अगरि हर ॻाल्हि जे लाइ रोज़ रोज़ टोकंदो हुजे है न, ऐं उहो अचानक काॾे हली वेंदो आहे या शरीर छॾे वठंदो आहे, उन खां पोइ माण्हू सुधरंदो आहे। इहे असांखे सिखणो खपे। ॾिसो, कई माण्हू हूंदा आहिनि कि जीते जी या हुनजे साम्हूं न सिखंदा आहिनि, चाहे माउ हुजे चाहे पीउ हुजे चाहे कोई बि हुजे। कोई कंहिंखे बि सम्झाईंदो आहे न, उनखे हिकु ॿ बार चई ॾेई करे बार बार या रोज़ रोज़ चई करे थोड़नि ॾींहंनि जे लाइ छॾे ॾियो, है न। थोड़नि ॾींहंनि जे लाइ छॾे ॾियो। जीअं माण्हू काॾे हली वेंदो आहे या शरीर छॾंदो आहे न, त हुनखे अहसासु थींदो आहे कि हा, उहो माण्हू मूंखे सही पियो चए। त इहे असां हाणे ईअं ई करो। भई असां पंहिंजे जीवन में थोरा ॾींहं असां हुन माण्हू खे छॾे ॾियो। पाण ई हुन माण्हू खे धीरे धीरे अहसासु थींदो आहे कि साम्हूं वारो त मुंहिंजे भले जे लाइ ई पियो चए, मुंहिंजे सुठे जे लाइ ई पियो चए, है न। असां हुन जे लाइ शुभकामना कंदा हलूं, भई इहे ठीकु थी वेंदो, हिन जो बि भलो थिए। पर छाहे, रोज़ रोज़ चईंदा आहियूं न, बार बार चईंदा आहियूं त कंहिं माण्हू खे न कोई हूंदो आहे न, ज़िद्दी हूंदो आहे। ऐं जॾहिं इहे बि हूंदो आहे भई कंहिंखे तव्हां सां सिखणो न आहे। कंहिंखे लॻंदो आहे इहे छा मूंखे सेखारींदा, असां त ॾाढा होशियारु आहियूं। चाहे अॼुकल्ह जा नंढा ॿार बि ईअं सोचंदा आहिनि असां ॾाढा होशियारु आहियूं, इहे छा सेखारींदा। त उन्हनि खे असांखे छॾे ॾियण ई सही रास्तो आहे। थोरो समय माण्हू खे छॾे ॾियो न, त पाण ई उहो माण्हू धीरे धीरे सिखंदो वेंदो आहे। त बाबा अॼु असांखे छा था चवनि कि जीवन में असांखे सदा यादि रखिणो आहे कि सभु म्यूट बटन दबाए छॾो। जीवन में असांखे सदा यादि रखिणो आहे कि असांखे छा करिणो आहे, ख़ुदि खे परिवर्तन करिणो आहे। परिवर्तन करे करे ख़ुदि पोइ ॿियनि खे परिवर्तन करो। ऐं ॿियो छा करिणो आहे कि बार बार कंहिंखे असां चईंदा आहियूं न, त असांजो बि टाइम वेस्ट थींदो आहे, ॿिए जो बि टाइम वेस्ट थींदो आहे। थोरो हुनखे सम्झण जे लाइ टाइम ॾियो, है न। थोरो उन्हनि खे सम्झण जे लाइ टाइम ॾियो। ॿियो बाबा अॼु असांखे चवनि था कि जीवन में इहे जो असां चईंदा आहियूं न, मां हीअं कयो, मूं में इहा विशेषता आहे, मां सभु कुझु करे सघंदी आहियां। सभु म्यूट बटन दबाए छॾो। त बाबा चईंदा आहिनि कि ॾिसो, चईंदा आहिनि न माण्हू, मां कंदो आहियां, मां करे सघंदी आहियां, मां सभु ॼाणंदी आहियां। त इहे मां किथां आयो? तव्हांखे गुण, तव्हांखे विशेषता ॾियण वारो केरु? न, भॻवानु आहे न। असांखे गुण, असांखे विशेषता ॾियण वारो त भॻवानु आहे। असां वटि विशेषता किथां आई, है न। अगरि असां वटि पंहिंजी हुजे हा त माण्हू त चए थो असांजे अंदरि भॻवानु आहे, है न। त बाबा अॼु असांखे चवनि था कि जीवन में असांखे छा करिणो आहे। मां जो माण्हू चईंदो न, मां हीअं कयो, मूंखे
मूंखे ईअं सभु पतो आहे, मां सभु कुझु ॼाणंदो आहियां, मां होशियारु आहियां, इहे मां किथां आयो? है न? मां जॾहिं माण्हू चए थो असांजे अंदरि भॻवानु आहे त भॻवानु ई सभु कुझु कराए थो, त मां किथां आयो? है न? त इहे जॾहिं असां मां चईंदा आहियूं न, मां ॾाढी होशियारु आहियां, उन समय असांखे सम्झणो खपे कि मुंहिंजे अंदरि त भॻवानु आहे, भॻवानु त सभु कुझु कराए त भॻवानु ई होशियारु आहे न, मां थोरी होशियारु आहे। पहिरीं ॻाल्हि त असांजे अंदरि भॻवानु आहे न, असांजे अंदरि असांजी आत्मा आहे, असांजी आत्मा में विशेषता भरण वारो परमात्मा मथे रहंदो आहे। लेकिन अज्ञानवश माण्हू अॼु चए थो मुंहिंजे अंदरि भॻवानु आहे, पोइ ख़ुदि खे ई ॾाढो अभिमानवश ख़ुदि खे ई वॾो थो सम्झे। इहे नथो सम्झे कि चए थो भॻवानु त हिकु ई आहे, पोइ चए थो सभिनि जे अंदरि आहे। पोइ अगरि सभिनि जे अंदरि भॻवानु आहे ऐं हिकु ई आहे त सभु कुझु भॻवान जो ई आहे, त अहंकार ख़तमु। ऐं कंहिंजे अंदरि भॻवानु आहे, भॻवानु अगरि सभिनि जे अंदरि आहे त हीअं थोरी कंदो कंहिंखे ग़रीब रखंदो, कंहिंखे अमीर रखंदो, कंदो भॻवानु ईअं? त पहिरियों त इहे जीवन में कूड़ ॻाल्हाइणु छॾो। कहिड़ो कूड़ थो ॻाल्हाए अॼु इंसान कि मुंहिंजे अंदरि भॻवानु आहे? जॾहिं इहो कूड़ ॻाल्हाइणु छॾंदव न, तॾहिं तव्हां जीवन में उन्नति खे पाईंदव। है न? सभिनि खां चईंदा न कूड़ी दुनिया आहे, इहा कूड़ो संसार आहे। हिन दुनिया में, हिन संसार में माण्हू सभिनि खां वॾो कूड़ त इहो थो ॻाल्हाए जो चए थो मुंहिंजे अंदरि भॻवानु आहे, ऐं इहे सम्झ बि नथो अगरि मुंहिंजे अंदरि भॻवानु हुजे या सभिनि जे अंदरि भॻवानु हुजे हा त असांखे सभी दुनिया में सुखी हुजनि हा न, छो जी भॻवानु त सुख करता है, दुख हरता है। है न? पोइ त असांजी विशेषतायूं, असांजी बुराई सभु भॻवान जी थी वई। अॼु कंहिं में कोई बुराई आहे, तव्हां चओ त सभिनि जे अंदरि भॻवानु, त हुनजे अंदरि वारो भॻवानु बुरो आहे न, लेकिन भॻवानु त हिकु ई आहे, तव्हांजे अंदरि सुठो, हुनजे अंदरि बुरो कीअं थी सघंदो आहे? न, त असांजे अंदरि भॻवानु आहे, असांजे अंदरि पंहिंजी आत्मा आहे। आत्मा परमात्मा जो रूप हिकु थींदो आहे, लेकिन परमात्मा मथे रहंदो आहे, असां हेठि रहंदा आहियूं। असांजी आत्मा में बि भॻवान जा गुण, भॻवान जहिड़ा शक्तियूं हुया, लेकिन हाणे असांजे अंदरि हू विकार बुराइनि जे वश थी करे असां पंहिंजे अंदरां जेका पंहिंजी आत्मा में जेका गुण विशेषता हुया, इहे सभु ख़तमु थी विया आहिनि। त हाणे असांखे छा करिणो आहे? परमात्मा खे यादि करे पंहिंजे अंदरि उहो गुण विशेषतायूं धारण करणियूं आहिनि। ॿियो असांखे इहे कॾहिं बि न चइणो आहे कि मुंहिंजे अंदरि भॻवानु आहे। मुंहिंजे अंदरि मुंहिंजी आत्मा आहे, परमात्मा त मथे रहंदो आहे, मां हुनजी संतान आहियां। है न? मुंहिंजे अंदरि मुंहिंजी आत्मा आहे, परमात्मा त मथे रहंदो आहे, मां हुनजी संतान आहियां। मां हुनखे यादि करे पंहिंजे अंदरि गुण ऐं विशेषताउनि खे धारण करां थी, भरां थी, पंहिंजे पाण खे विशेषता संपन्न, गुण संपन्न, शक्ति संपन्न ठाहियां थी। पर हिन जो मतिलबु इहो न आहे कि मुंहिंजे अंदरि भॻवानु। असां ॾिसो, पीउ त पीउ थींदो आहे, पुटु त पुटु ई थींदो आहे न। अॼु अगरि पुटु पीउ जहिड़ा गुण धारण बि करे छॾे त पीउ थोरी थींदो, पुटु त पुटु ई रहंदो। ईअं ई असां परमात्मा जा ॿार आहियूं, असां परमात्मा जो गुण विशेषता स्वयं में धारण करे भॻवान जहिड़ा कर्म बि करो, लेकिन तव्हां ई रहंदो न, भॻवानु त भॻवानु ई रहंदो। तंहिंजे करे बाबा असांखे चवनि था कि जीवन में असांखे कॾहिं बि मापन न लाहिणो, है न? मापन खे छॾे सदा सोचो मां आत्मा आहियां, मुंहिंजो परमात्मा आहियां। जेकी सभु विशेषतायूं भॻवान असांखे ॾिनी अथई, उहे सभु भॻवान जी देन आहे। है न? सभु विशेषतायूं भॻवान जी देन आहे, ऐं असां परमात्मा जी संतान आहियूं। त हुनजो शुक्रिया करो। असांखे छा करिणो आहे? भॻवान खे यादि करे भॻवान जो शुक्रिया करिणो आहे असांखे। है न? भॻवान जो शुक्रिया करो कि हुन असांखे एॾा गुण, एॾी विशेषतायूं, एॾी कलायूं ॾिनियूं अथई, एॾा हुनर ॾिना अथई। है न? कॾहिं बि हुनजी देन खे पंहिंजो सम्झी करे अहंकार जे वश थी करे हिक ॿिए खे हेठि न ॾेखारियो, हिक ॿिए जा दुश्मन न ठहियो। त मापन खे ख़तमु करिणो आहे असांखे, अर्थात अहंकार खे ख़तमु करिणो आहे।
ॿियो बाबा अॼु असांखे त इहे 2 चीज़ असांखे बाबा अॼु चवनि था यादि रखो। हिकु त मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा मथे रहंदो आहे ऐं हुन द्वारा ई मूंखे सभु विशेषताऊं सभु गुण मिलिया आहिनि। ॿियो कहिड़ी ॻाल्हि यादि रखंदा कि मूंखे परिवर्तन थियणो, मूंखे ख़ुदि जे सुभाउ संस्कारनि खे आदतनि खे परिवर्तन करिणो है न। परिवर्तन करण सां ई असांजे जीवन में असां अॻियां वधी सघंदासीं। ॿियो बाबा अॼु असांखे चवनि था कि जीवन में न सदा यादि रखो कि असां आत्मा आहियूं, निराकार ज्योतिर्बिंदु आहियूं है न। आत्मा हिकु एक्टर आहे। जीअं दुनिया में एक्टर हूंदा आहिनि न, एक्टर छा कंदो आहे कि उन एक्टर जो पंहिंजो घर बि हूंदो आहे, पोइ वञी करे एक्टिंग कंदो आहे। भई कोई मूवी में कोई कंहिंजो पुट थो ठाहे, कोई कंहिंजी धीअ, कोई कंहिंजी ज़ाल पति, लेकिन असली में उहो थोरी आहे। माण्हू चवंदा आहिनि न हिन जो असली जो पति इहो आहे, इहे त इहे एक्टिंग पई करे, हिन जो असली पीउ इहो आहे, त हिन सीरियल हिन मूवी में इहो पीउ ठहियो अथसि हिन जो। लेकिन उहो मूवी में पीउ जो पार्ट, ॿार ऐं पीउ जो पार्ट वॼाईंदे वॼाईंदे उहो ईअं थोरी सोचंदो इहो मुंहिंजो पीउ आहे। उहो त सोचंदो न इहे त असां त हिते एक्टिंग था करूं है न। उहो माण्हू त ईअं ई सोचंदो कि असां त हिते एक्टिंग था करूं। ईअं ई असांजो असली पीउ केरु आहे? परमात्मा। असांजो असली माउ केरु आहे? परमात्मा। असांजो असली भाउ भेण उहो आहे। असांजो असली साजन उहो आहे। असांजो असली दोस्त उहो आहे। असांजो असली टीचर सतगुरु परमात्मा आहे है न। हिन दुनिया में त असां इहे शरीर रूपी चोलो वरितो आहे। हिन शरीर रूपी चोलो जंहिं ॾिनो आहे उनखे माण्हू माता पिता चईंदा आहिनि, पोइ उनजे ॿिया बि हूंदा आहिनि त भाउ भेण चईंदा आहिनि, पोइ ॿिया संबंधी हूंदा आहिनि, लेकिन उहे सभु टेम्पररी आहिनि। अहिड़ा माउ पीउ भाउ भेण संबंधी असां 84 जन्मनि में वठी करे छॾे करे हाणे हिन जन्म में आया आहियूं है न। असां सभु छा था करूं हिते? एक्टिंग था करूं। जीअं उहो एक्टर टीवी में सीरियल ठाहींदे हुए एक्टिंग कंदो आहे न, असली में हुनजा माउ पीउ संबंधी त ॿिया हूंदा आहिनि। ईअं असली में असांजो पीउ, असांजी माउ, असांजा संबंध परमात्मा आहे। चईंदा आहिनि न सर्व संबंध भॻवान सां निभायो। ऐं जेका इहे देहधारी माउ पीउ संबंधी जो बि आहिनि, इन्हनि सां त असां खेल था खेॾूं है न। इहे सभु असांजा असली माउ पीउ थोरी आहिनि, टेम्पररी आहिनि। इहे शरीर छॾंदासीं त इहे माउ पीउ संबंधी सभु ख़तमु थी वेंदा, पोइ ॿियो शरीर वठंदासीं त ॿिया माउ पीउ संबंधी मिलंदा है न। त असां इहे माण्हू जो मोह माया में फसियल आहे न। असांजी माउ आहे, पीउ आहे, इहे फलानो आहे फलानो आहे, मुंहिंजी माउ मरी वई, मुंहिंजो पीउ मरी वियो, मुंहिंजो पति, मुंहिंजा ॿार, अलाए छा छा थींदा रहंदा आहिनि। लेकिन इहे त विनाशी आहिनि न, इहे त टेम्पररी आहिनि। अॼु न त कल्ह हर हिक खे शरीर छॾे करे ॿियो शरीर वठिणो ई आहे। त असां अहिड़े संबंधनि जे पुठियां, अहिड़े माउ पीउ, अहिड़ा दैहिक संबंधी, दैहिक चीजियूं, इन्हनि जे मोह माया में न फसो। भले तव्हांजा माउ पीउ संबंधी आहिनि, भले तव्हां उन्हनि सां गॾु ॻाल्हायो, खिलो, घुमो, लेकिन इन्हनि खे इहा असांजा असली संबंधी न आहिनि। असांजो असली संबंधी त भॻवानु आहे न। असांजो असली पीउ त भॻवानु आहे। असां त मथां जी रहण वारा आहियूं। मथां खां असां हिन सृष्टि ते आया आहियूं पाट वॼाइण है न। हिन पाट वॼाइण जे लाइ असांखे शरीर खपे। त जीअं असांखे शरीर ॾिनो उनखे माउ पीउ चईंदा आहिनि माण्हू है न। पोइ उहा जे बि असांखे ॾिनो उन्हनि खे असांखे ओतिरो समय पालणो पवंदो आहे। भई जेसिताईं असांजो शरीर वॾो थिए असांखे ओतिरो समय कपिड़ा लटा ॾियणा पवंदा आहिनि। हुन खां पोइ त उहे जॾहिं ख़ुदि कमाइण लाइक़ु थी वेंदा आहिनि त हुननि खे पंहिंजो जीवन ख़ुदि जीअणो खपे है न। कई माण्हू हूंदा आहिनि जीअं बंदर बंदरियूं आहिनि। हिन समय जा माण्हू न ॾिसो बंदर खे ॾेखारींदा न, बुरो न ॾिसो, बुरो न ॻाल्हायो, बुरो न सोचो। हिन समय जो दुनिया में माण्हू आहिनि न, इहे बंदर बंदरियूं आहिनि। चईंदा आहिनि न असली में इंसान पहिरियों बंदर मिसल हुई, हाणे जो इंसान बंदर मिसल आहे। शरीर त हुनजो इंसान जहिड़ो आहे, सीरत बंदर जहिड़ी थी वई।
ऐं जॾहिं असां इहे बंदर मतिलबु उन में मोह विकार ज़्यादा हूंदो आहे, सभी विकार ज़्यादा हूंदा आहिनि लेकिन बंदर में मोह विकार सभिनि खां जास्ती हूंदो आहे। ॾिसो उहो ॿार मरी वेंदो न त बि खणी करे घुमंदी रहंदी आहे। त हिन समय जा मनुष्य कीअं आहिनि, बंदर बंदरियूं आहिनि, सीरत उन्हनि जी बंदर बंदरियूं जहिड़ी अथनि, हा न। अरे उहो शरीर हिकदमि मुर्दो, हलण लाइक़ु न आहे, तॾहिं बि पंहिंजे माउ पीउ मां मोह नथो कढे माण्हू, संबंधनि मां मोह नथो कढे न। जेको सम्झो कोई इंसान कोमा में वेठो आहे, हा, हाणे उहा आत्मा उन शरीर द्वारा कुझु कर्म त करे नथी सघे, वीचारी वेठी आहे ईअं, लेकिन माण्हुनि जो मोह हूंदो आहे त उहो उनखे कढी, ख़ुदि बि न कढी सघंदी आहे उहा आत्मा, ॿिया बि न कढी सघंदा आहिनि। अगरि इहे सम्झ हर इंसान खे हुजे कि दैहिक संबंधी त मुंहिंजा टेम्पररी आहिनि, मुंहिंजो असली माउ पीउ त उहो आहे, हाणे मुंहिंजो शरीर कमु नथो करे तंहिंखां त मां इहो छॾे करे परमात्मा पंहिंजे पिता सां मां चवां मूंखे क्षमा कर, मुंहिंजो जो ग़लती आहे इन्हनि माण्हुनि सां बि मां क्षमा मांगा, ऐं मां वञो पंहिंजा नयो शरीर वठी करे नयो पाठ वॼायां न। वैसे बि ॾिसो हर जनम त माण्हुनि केसि ताईं हिकु शरीर में रहंदा, हिकु शरीर छॾे ॿियो त वठिणो ई पवंदो आहे, जनम मरण जे चकर में त माण्हुनि खे अचिणो ई पवंदो आहे, है न। त बाबा अॼु असांखे चवनि था कि जीवन में असांखे सदा यादि रखिणो आहे कि असांजो असली संबंधी माउ पीउ, भाउ भेण, पति, दोस्त, टीचर, सतगुरु केरा, शिव पिता। शिव मतिलबु उनखे हर धर्म वारा अलॻि अलॻि नाम सां यादि कंदा आहिनि। मुस्लिम अल्लाह जे नाम सां यादि कंदा आहिनि, सिख माण्हू परमात्मा जे नाम सां यादि कंदा आहिनि, क्रिश्चियन माण्हू गॉड जे नाम सां यादि कंदा आहिनि। त बाबा चवनि था कि ॾिसो जीअं कोई एक्टर पंहिंजो पार्ट वॼाईंदी हुई बि पंहिंजे असली माउ पीउ संबंधी घर खे भुलिजंदो छा, ईअं ई असां मथां जा रहण वारा आहियूं, असांजो संबंधी परमात्मा आहे। त असां हिन दुनिया में पाठ वॼाईंदे हुए, सभु कुझु कंदे हुए भॻवान खे भुलिजंदा छो आहियूं, है न। भॻवान खे अलॻि यादि करण जो समय छो आहे, जबकि उहो त असांजो संबंधी आहे न, असांखे त सदा ई यादि रहणो खपे न। निंड में बि उन जे बारे में असांखे यादि रहणो खपे कि मां परमधाम जी आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा आहे, सर्व संबंधी, मां हिते पाठ थी वॼायां, है न। पाठ वॼाईंदे वॼाईंदे अगरि शरीर खे चोट लॻी वई या पैसा कम थी विया या कोई कुझु बि परिस्थिति अची वई त मां ड्रिजां छो, मां हलचल में छो अचां, मां घबरायां छो, है न। मुंहिंजो संबंधी त सर्वशक्तिवान आहे। अॼु अगरि कंहिंखे निश्चय हूंदो कि मुंहिंजो पीउ त, मुंहिंजो संबंधी त भॻवानु आहे, अगरि ॿार खे बि इहो निश्चय थी वियो कि मूंसां गॾु भॻवानु आहे, उहो मुंहिंजो पीउ आहे, मुंहिंजो दोस्त आहे, मुंहिंजो टीचर आहे, ऐं ॿार अगरि पढ़ाई लिखाई करे थो, उनखे सम्झ में नथो अचे, उनजो मनु नथो लॻे, उनखे बिल्कुलु बि उहा सुठी नथी लॻे, त उहो भॻवान खे यादि करे भॻवान जी मदद वठी सघंदो आहे न, है न। त इहे असांखे, अगरि असां घर गृहस्थी हलाईंदे हुए अगरि कंहिं माण्हू खे कोई प्रॉब्लम थी थिए, कंहिंजी ससु सां प्रॉब्लम, नुंहं सां प्रॉब्लम, कोई बि पाठ वॼाईंदे हुए अगरि उनखे प्रॉब्लम थी थिए, है न। जीअं सम्झो अॼु हिकु छोरी, हिकु आत्मा जो स्त्री जे चोले में आहे, उहो धीअ जो पाठ ॾाढो सुठो वॼाए थी सघे, लेकिन नुंहं जो पाठ वॼाए नथी सघे। नुंहं जे पाठ में उनखे ॾाढो कुझु ॿुधणो, ॾाढो कुझु करिणो थो पए, त उहो उनखां पुॼे नथो, त उहो पंहिंजे असली संबंधी परमात्मा खे यादि करे त उहो उनजी मदद कंदो। अॼु सम्झो ससु आहे, अगरि ससु पंहिंजी नुंहं, ससु जो पाठ सुठी रीति नथी वॼाए सघे, पंहिंजी नुंहं खे हैंडल नथी करे सघे, त उहो भॻवान खे यादि करे, पंहिंजे परमात्मा खे यादि करे, पंहिंजे संबंधी की यार मूंखां त इहा नथी सम्झ में अचे, मां कीअं करां हिन सां गॾु कमु। हा त ॾिसो हर हिकु ॻाल्हि जो सल्यूशन हूंदो आहे, असांखे हर हिकु ॻाल्हि जो सल्यूशन ढूंढे करे जीवन में अॻियां वधिणो।
ये कॾहिं असांखे यादि रहंदो जॾहिं असांखे सदा ई यादि रहंदो न मां आत्मा परमात्मा जी संतान, मां परम धाम जी रहण वारी आहियां। मां हिन सृष्टि ते सिर्फ़ु पाठ वॼाइण आई आहियां ऐं मां सत्य खां हिते पाठ थी वॼायां। सत्य खां मुंहिंजा अलॻि अलॻि माउ पीउ संबंधी ठहिया आहिनि। सत्य खां मां खेल खेॾंदी आहियां। हाणे मां हिन शरीर में बि खेल थी खेॾां। खेल खेॾण में मूंखे इहे कमु करिणो हूंदो आहे, बसि ॿियो छा। सहज थी वेंदो न। लेकिन असां मुश्किल छो ठाहे छॾंदा आहियूं? छो जे असां ख़ुदि खे त शरीर सम्झंदा आहियूं कि मां त शरीर आहियां, है न। मां त शरीर आहियां, मां इहे सभु मुंहिंजो आहे, मुंहिंजी विशेषता आहे, मां ई सभु कुझु करे सघंदी आहियां। इहे ई संबंधी आहिनि। मां हिननि जे बिना छा कंदमि? मां मरी वेंदमि त काॾे वेंदमि? माण्हू ड्रिजंदो आहे, है न। छो जे माण्हू ग्रंथनि में छा लिखी छॾियो आहे कि मरण खां पोइ ईअं ठहींदव, ईअं ठहींदव, ईअं ठहींदव, है न। लेकिन परमात्मा त चवंदा आहिनि आत्मा हिकु शरीर छॾे करे ॿियो वठंदी आहे। बसि मरण खां पोइ तव्हां ॿियो जन्म वठंदव, ॿिए घर में वेंदव, ॿिया माउ पीउ, ॿिया संबंधी मिलंदा, है न। हाणे असांखे ॿिया माउ पीउ, ॿिया संबंधी, ॿियो घर जिते बि वञो असांखे सुठो मिले, उनजे लाइ हाणे खां ई सुठा कर्म करो। सभिनि जी दुआयूं वठो, सभिनि सां क्षमा मांगो, सभिनि खे क्षमा कंदा हलो, है न। त असांखे ॿियो जन्म, ॿियो घर, हिन करे कॾहिं बि कोई शरीर छॾंदो आहे न त रोइण ऐं दुखी थियण सां छा थींदो? हाणे त आत्मा हली वई, है न। अगरि असांखे इहे सम्झ हुजे हा, अगरि इंसान खे हुजे हा त उहो रोए न, चिंता न करे हा, उहो सोचे भई ठीकु आहे हाणे आत्मा वई त वई, लेकिन उनखे सुठा माउ पीउ मिलनि, हाणे सुठा संबंधी मिलनि, उनजो अॻियां जो जीवन ॾाढो सुठो हुजे। अगरि हाणे बि अगरि के माण्हू खे न साल पुराणा संबंधी यादि ईंदा रहंदा आहिनि, है न, पोइ दुखी थींदा रहंदा आहिनि, है न। त हाणे उहा आत्मा त वञी ॿियो शरीर वरितई त असां दुखी थी करे छा करूं? तंहिंखां त असां इहे सोचूं न उहा आत्मा जाॾे बि वई हुजे। भई हिकु थींदो आहे न, भई कोई माण्हू ईंदो आहे असां वटि, हुन थोरो समय महिमान ठही आयो, असांजो हुन सां मुंहुं सुठो संबंध थी वियो त असां उनखे कॾहिं यादि करे चईंदा आहिनि न ॾाढो सुठो हुयो, जीवन में उहो अॻियां वधे, ख़ुशि रहे। त ईअं ई असां सभु न आत्मायूं हिते खेल था खेॾूं। कोई आत्मा तव्हांजे घर अचे थी, जो कहिड़ो बि संबंध सां पाठ वॼाए थी, अचानक उहा आत्मा हली थी वञे त उहा आत्मा वञी ॿियो शरीर हिन ई दुनिया में या ॿियो शरीर वठी ॿियो पाठ वॼाईंदी आहे। त असां हुनजे लाइ दुआ करूं, उहा आत्मा जाते बि हुजे, जंहिं घर में बि हुजे, उनखे ॾाढी ख़ुशियूं मिलनि, उहो जीवन में ॾाढो अॻियां वधे। त छा थींदो? तव्हां हिते हिन शरीर में वेही करे दुआ कंदव न, उहा आत्मा जंहिं बि शरीर में हूंदी, जाते बि हूंदी, तव्हांजी दुआ सां उहा जीवन में अॻियां वधंदी। अगरि हुनजा माउ पीउ हुनखे प्यार बि न कंदा हूंदा, हुनजी सुठी संभाल बि न कंदा हूंदा, तव्हां अगरि दुआ कंदव न त हुनजा माउ पीउ बि हुनजी सुठी संभाल कंदा, है न। दुआ सिर्फ़ु हितां जेका माण्हू असांजा संबंधी आहिनि उन्हनि जे लाइ, भले ईअं न सोचो इन्हनि जे लाइ करिणो, जो आत्मा वई आहे न उनजे लाइ बि दुआयूं करणी खपनि। अगरि तव्हांखे यादि थी अचे, तव्हां परेशान थींदा आहियो उनखे यादि करे, त हुनजे लाइ दुआ करो। उहा आत्मा जाते बि हुजे, जंहिं वटि बि हुजे, उहो सुठी रीति पढ़े लिखे, जीवन में अॻियां वधे, है न। छो की असां त एक्टर आहियूं, असां आत्मा आहियूं त एक्टर आहियूं। हिकु शरीर छॾे करे ॿियो वठिणो ई आहे असांखे, है न। ईअं असांखे पाठ वॼाईंदे वॼाईंदे जीवन में सदा अॻियां वधिणो आहे। कॾहिं बि कंहिं बि ॻाल्हि जो अफ़सोस न करिणो। असां सां गॾु सर्वशक्तिवान पिता आहे, सर्व संबंधी आहे। कोई बि तकलीफ़ हुजे न, तुरंत पंहिंजे परमात्मा संबंधी खे यादि कंदा करो। कंहिं बि संबंध सां, चाहे हुनखे पिता सम्झी बाबा चओ, दोस्त चओ, सतगुरु चओ, त उहो तव्हांजी मदद करण लाइ सदा हाज़िर रहंदो, है न। ॾिसो, माण्हू सोचंदा आहिनि कोई अगरि ज़्यादा भॻवान सां जुड़ंदो आहे न त चईंदा आहिनि न ज़्यादा न जुड़ाएसि, न त दुनियादारी सुठी न लॻंदी।
हाणे ॾिसो भॻवान बि त असांजे लाइ मथे अकेलो वेठो आहे न, है न? त थोरो समय असां हुनखे न ॾियूं, या कोई इंसान पंहिंजो पूरो जीवन भॻवान जे नाम ते ॾिए थो त मतिलबु कि हुनजो बुद्धि योग सदा भॻवान सां गॾु रहंदो आहे, उहो भॻवान सां गॾु जुड़ी करे पोइ दुनिया जी मदद कंदो आहे, हा? ऐं ॾिसो तव्हां चओ न असांजा ॿार असांजा इहे ज़्यादा भॻवान सां न जुड़नि, असां सां ई जुड़ियल हुजनि, त ॾिसो कॾहिं तव्हां आयो कॾहिं तव्हां न आयो, त उन्हनि खे ज़रूरत पए त पोइ भॻवान सां जोड़े ई नथा रखो त भॻवानु उन जी मदद कीअं करे? जबकि उहो असांजो असली संबंधी त भॻवान ई आहे, परमात्मा ई आहे। ये दैहिक संबंधी त विनाशी आहिनि। अॼु मां मरी वई, अॼु पीउ मरी वियो, अॼु भाउ भेण मरी विया, अॼु पति मरी वियो, अॼु ज़ाल मरी वई, अॼु सभु मरी विया, पोइ माण्हू त अकेलो थी वेंदो आहे। पोइ तव्हां त केॾो पाप कयो, है न? अगरि कोई माउ पीउ कोई इंसान अगरि कंहिंखे भॻवान सां जुड़णु नथो ॾिए, के पंहिंजे ॿारनि खे भॻवान जो ज़्यादा नाम नथो वठणु ॾिए, त उहो उन खां वॾो पापी केरु आहे हिन दुनिया में? पापी आहिनि न माण्हू, कलयुगी माण्हू पापी छो हूंदा आहिनि? अॼु ॾिसो तव्हांजा ॿार अगरि ज़्यादा सत्संग में ज़्यादा भॻवान सां जुड़ण जी कोशिशि करनि त तव्हां जुड़णु ॾींदव? तव्हां चईंदव न न न वरी दुनियादारी में न ईंदी, ते हिनखे मूवी ॾेखारिजेसि, हिनखे नाटक ॾिसे, इहे खेल कूद करे, गाना ॾिसे, डांस करे, इंसान खे उहो पसंदि आहे। त कलयुगी दुनिया हर हिकु पापी आहे हिन दुनिया में, त तॾहिं त पाप आत्माउनि जी दुनिया आहे न, है न? अॼु ॿार अगरि ज़्यादा भक्ति में घुसे त माउ पीउ हुनखे मूवी ॾेखारींदा कि न न हिनखे शादी कराएसि, मूवी ॾेखारेसि, ॿार पैदा कराएसि। त नर्कवासी पापी आहिनि हिन दुनिया में। अहिड़ी पाप आत्माउनि जी दुनिया में भॻवानु अची करे असांखे सही राह ॾेखारींदो आहे, त बि अंधनि जी औलाद अंधा सम्झंदा ई न आहिनि। चईंदा न अंधनि जी औलाद अंधा आहिनि, मतिलबु अंधा अखियुनि सां अंधा न आहिनि, सम्झ सां हिन समय सभु अंधा थी विया आहिनि, है न? सम्झ सां हिन समय सभु अंधा ई थी विया आहिनि। माण्हुनि खे सम्झ में ई नथो अचे असांजो असली पीउ भॻवानु आहे। असां भॻवान सां मुंहुं मोड़े करे छा दुनियादारियुनि में विकार बुराइनि में फसियल आहियूं। ख़ुदि त फसियल आहिनि, पंहिंजे ॿारनि खे बि फसाईंदा आहिनि। त इन करे बाबा चवनि था कि हाणे सम्झो कि असांजो असली पीउ त परमात्मा आहे, मथे रहंदो आहे, असां त हुन जा ॿार आहियूं। इहे त असां दुनिया में बसि खेल था खेॾूं, है न? त पंहिंजे असली संबंधी खे सदा यादि रखो, उन सां गॾु सदा पंहिंजो कनेक्शन जोड़ो, पंहिंजे ॿारनि जो बि जोड़े रखो, त समय ते भॻवानु उन्हनि जी मदद करे सघंदो। अच्छा मीठे मीठे सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। बाबा खे यादि करो।